दोस्तों जलाल चांडे के हवाले से हिकिड़ी ॻाल्हि मशहूरु आहे त जलाल चांडे वटि हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो गाॾो हलाइण वारो माण्हू आयो। उन गाॾे हलाइण वारे माण्हूअ जलाल चांडे खे चयो त असल में मसइलो इहो आहे जो मुंहिंजे पीउ मुंहिंजे चाचे वटां मुंहिंजो रिश्तो करायो हुयो। हाणे मुंहिंजो चाचो रिश्तो नथो ॾिए ऐं उहो इहो शर्त रखियो वेठो आहे त जेकॾहिं तूं जलाल चांडे खे महफ़िल जे लाइ घुराईंदे त उनखां पोइ मां तोखे रिश्तो ॾींदुसि। हाणे मां आहियां ग़रीब ऐं मूं वटि आहे गॾु गाॾो जेको हलाए मां पेट गुज़र कंदो आहियां। मूं वटि एतिरा पैसा या रक़म न आहे जो तव्हांखे घुरायां पंहिंजी महफ़िल में ऐं प्रोग्राम करायां। जलाल चांडे उन माण्हूअ जी मोहबत ॾिसी ऐं उनजी मजबूरी ॾिसी जलाल चांडे उन माण्हूअ खे टाइम ॾिनो त तूं वञी अरेंजमेंट कर, मां फलाणे ॾींहुं शाम जो तो वटि ईंदुसि ऐं प्रोग्राम बि कंदुसि। उहो वक़्तु अची वियो। उन माण्हूअ पंहिंजे गॾु गाॾे ते सॼे ॻोठ मां खटूं गॾु कयूं। जॾहिं हिन खटूं गॾु कयूं त सभिनी ॻोठ जे माण्हुनि पुछियुसि त छा मसइलो आहे, शादी पियो करी छा? उन चयोसि त न, मूं वटि जलाल चांडे जी महफ़िल जो प्रोग्राम आहे, उनजे करे खटूं थो गॾु कयां ऐं तव्हांखे बि दावत हुजे। हर माण्हूअ हिन ते टोक कई त इहो मुमकिन ई कोन्हे त एॾो वॾो सिंगर ऐं मशहूरु मारूफ़ माण्हू जलाल चांडो जंहिंजो जंहिं ज़माने में तमामु वॾो नालो हुयो, उहो तो ग़रीब वटि गाॾे हलाइण वारे वटि जंहिंखे केर बि न सुञाणे, उहो कीअं थो थी सघे त तो वटि जलाल चांडो अचे ऐं महफ़िल बि करे। ख़ैर उहो वक़्तु आयो, उहा शाम थी त जलाल चांडो बि अची पहुतो। माण्हुनि जो ॾिठो त माण्हुनि जा हक़ीक़त में वात पटिजी विया। राति जो जलाल चांडे तमामु ज़बरदस्त महफ़िल कई। जॾहिं जलाल चांडो महफ़िल कई त हज़ारे माण्हू अची उन महफ़िल में शामिल थिया। उन गॾु गाॾे हलाइण वारे जो जेको चाचो हुयो उनजी बि जलाल चांडो सां मुलाक़ात थी ऐं जलाल चांडे चयसि त हाणे त ख़ुशि थिए, हाणे त राज़ी थिए, हाणे त पंहिंजी न्याणी जो संग हिन ग़रीब खे ॾींदे। उन माण्हूअ चयोसि त बिल्कुलु मां हाणे राज़ी आहियां ऐं ॾाढो ख़ुशि आहियां, हाणे मां पंहिंजी न्याणीअ जो संग उन माण्हूअ खे ॾींदुसि। दोस्तो चवनि था त जलाल चांडे खे जेतिरी बि घोर पई, जेतिरा बि पैसा उन महफ़िल में पिया, जलाल चांडे उहे सभ जो सभु पैसा उन ग़रीब गॾु गाॾो हलाइण वारे खे ॾेई छॾिया ऐं चयईंसि त वञी वॾी धाम धूम सां शादी कर ऐं पंहिंजी शादीअ जो अरेंजमेंट कर। दोस्तो हिन ॻाल्हि में कोई बि शक न आहे त जलाल चांडो हिकिड़ो इंतिहाई इंसान पसंदि माण्हू हुयो ऐं हिकिड़ो अहसास वारो माण्हू हुयो। हुनजी ग़रीबनि सां तमामु घणी दिलि लॻंदी हुई ऐं अहिड़ा ॿिया खोड़ जलाल चांडो जे हवाले सां वाक़िया मशहूरु आहिनि। दोस्तो वीडियो पसंदि अचे त लाइक कमेंट शेयर ज़रूरु कजो।